ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर पन्नू आकिल रिदा ज़हरा टालपुर ठुकराठो में ओचितो दौरो करे शहर में हलंदड़ पेट्रोल पंपनि जी माप जो पैमानो चेक करे ॾंडो वसूल कयो। सब्जी तोले दुकानदारनि वटि रेट लिस्टूं न हुजण करे 1000 रुपया पिणु ॾंडो वसूल कयो। उन मौक़े ते हुन साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी कोशिशि आहे त हथरादू अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि केस दाख़िल कंदसि ऐं हुन भेरे विज़िट करे वार्निंग ॾिनी आहे। ॿी विज़िट में अगरि कंहिं बि दुकानदार या सब्जी वारनि वटि रेट लिस्ट न हूंदो त संदसि जा दुकान सील कया वेंदा। हुन हिक सवाल जे जवाब में चयो त आबादगारनि खे बारदानो न मिलण जूं शिकायतूं मिलियूं आहिनि, पर उन मसइले जो नोटिस DFC फुड वठंदो, जंहिंखे मूं बि चयो आहे, ऐं वधीक सरप्राइज़ विज़िट करे कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं।